पाण खे मारींदुसि, ख़ुदकशी कंदुसि या बाग़ी थींदुसि। जे बाग़ी थियुसि त पोइ उन जो पोइ मूंखे धाड़ियल चयो न वञे। पोइ जेको बि किरदारु अदा कयो माना पंहिंजी इज़त गैरत खां मथे कुझु बि न आहे, या ख़ुदकशी कंदुसि। भाउ मां कादर साहब इज़तदार इंसान आहे। मुझे रोज़ रोज़ इल्ज़ाम, रोज़ रोज़ मुझे मथा ये नाजायज़ियूं एतिरियूं बर्दाश्त कंदुसि। यार मां हिकु आर्टिस्ट इंसान आहियां, मुंहिंजे सीने में एॾी वॾी दिलि न आहे कि मां रोज़ रोज़ पंहिंजी बर्दाश्त कयां। मां हाणे हारे चुको आहियां, हाणे मां थकिजी पियो आहियां, मूंखां ॿियो को फ़ैसिलो नथो थी सघे। हाणे क़ुरान शरीफ़ जी तिलावत कंदो रहियो आहियां, नमाज़ पढ़ंदो रहियो आहियां, अलाह खे दान ॾींदो रहियो आहियां, बसि। जेको ज़रीना बलोच तव्हां ते इल्ज़ाम लॻाइनि, पहिरियां त इहो ॿुधायो त तव्हांजो ज़रीना बलोच सां कहिड़ो तालुक़ु आहे? हा बेटा, ज़रीना सां मूं कई हुई, ईअं सम्झो त 2003 में या 4 में, मूंखे यादि न आहे, शादी कई हुई मूं बिल्कुलु हुन सां। ऐं उन खां पोइ वरी 2005 आयो। मुंहिंजा किरदार कशियूं, मुंहिंजा ग़लति जेके हुया, ॿियो मुंहिंजो हिकिड़ो ख़ानदान पंहिंजा कबीले सां आहे। मुंहिंजे ख़ानदान मूंखे सख़्ती सां मना कयो त मुंहिंजा किरदार सही न आहिनि, मूंखे तूं तलाक ॾे। पोइ तलाक ॾी हिन पाण मूंखां वठी कोर्ट ते, सिविल कोर्ट लाड़काणे में, उहो सबूत आहे, ठीकु आहे भाउ। नोटिस न मोकिलिया। जंहिं उन दौर में हिकिड़ो मसूद बुघे नाले सां माण्हू सां शादी कई। मसूद बुघे जे केराफ़ न नोटिस मोकिलिया, मूं उन ते तलाक लिखत में मोकिले छॾी, जेका मौजूदु हुई सिविल कोर्ट लाड़काणा में, ठीकु आहे भाईजन जी। हा, ऐं उन खां पोइ हिन न्याणी हुई 2 साल जी हुई, जेका मूं पाली पंहिंजी न्याणी। मतिलबु हिननि जेके जो माहौल सुठो न आहे, मां पंहिंजी न्याणी जी पाण सेवा कंदुसि। उहा न्याणी अॼु मुंहिंजी 18 सालनि जी आहे। उहा न्याणी मुंहिंजी जवान थी करे सां मूं वटि ई रहंदी आहे। तो ही हिनजा किरदार कशियो, इहो सिस्टम ॿियो चूर दुनिया खां कुझु न आहिनि। ही मास्टर मंज़ूर जी साली आहे, ठीकु आहे बाबा, बसि जी। हा, मास्टर मंज़ूर जी साली आहे। हिन जो मुड़ुसु जेको आहे इम्तियाज़ वधो, अॼु बि हैदराबाद में मौजूदु आहे। हिन जो 25 सालनि जो 22 सालनि जो पुटु बि हिते मौजूदु आहे हैदराबाद में। वरी पोइ हिनखे उन बुघे हिनखे कढी छॾियो, मूंखे कढी छॾियो त पोइ हीअ वतंदी जेका खाईंदी हेॾा होॾां। पोइ हुनजी न्याणी जेका हुई उहा मुंहिंजे अॻियां रहंदी आहे। हिनखे जेको आहे सो खाधो, मतिलबु ख़र्चु पाणी जो, मुंहिंजो पुटु तुंहिंजी माउ आहे, तूं पंहिंजे ससां तो भले कुझु ॾेई सघे थी। पोइ हफ़्ते 15 ॾींहं, हीअं ॾींहुं महीनो गुम थी वेंदी आहे। 10 ॾींहंनि खां पोइ अची दरवाज़े तमाशो करे वरी उहा न्याणी पैसा ॾेसि, वरी पैसा खणी वरी इहो नाच नगरा, इहे जेको सिस्टम तव्हां ॾिसो पिया दुनिया में, मतिलबु हिकिड़ी साज़िश आहे मूंखे बदनाम करण जी। इन शइ जो हर ॻाल्हि जो मां प्रूफ ॾेई सघां थो। मां हिकु सुठी फैमिली सां तालुक रखंदो आहियां। मुंहिंजो ख़ानदान, मुंहिंजी फैमिली हैदराबाद में कंहिंखां घुरी न आहे। भले इन्वेस्टिगेशन कराई वञे। मां तव्हांजो बयानु हीअं पढ़ियो, ॿुधो तव्हांजो लफ़्ज़ चया त ममताज़ चयो त जेको वञे वञी पाण कयो। त मां चवंदो आहियां पहिरियां त पाण खे मारे छॾियां, पोइ इहे लफ़्ज़ मां जेकॾहिं पंहिंजी फैमिली खे तव्हां पंहिंजे दिलि ते रखो, तव्हां भलो चाहियो। केर बि इंसान, गैरतमंद इंसान ईअं नथो करे सघे। अच्छा मौलवी साहब, तव्हां ॻाल्हि कई आहे त तव्हां तलाक बि ॾेई चुका आहियो, ऐं न्याणी जे करे जेको बि ख़र्चु ॾियो पिया उहो न्याणी जे करे उनखे ॾियो पिया। न्याणी जे करे इहो ख़ुदा पाक ॾिसे थो, अलाह जी ज़ात आहे। सिर्फ़ु ॾिसो न, हिन जो मुड़ुसु 2 मुड़ुस आहिनि, उनजे पोयां पिरो घंटा छो न, जंहिंमां औलाद बि अथसि या मां साहब सघो अथसि, उनजे पोयां छो न पिरो घंटा आहे, मुंहिंजे पोयां छो आहे। मुंहिंजी हींअर इज़त अलाह कई आहे, नालो कयो आहे। मुंहिंजो हिकिड़ो ग्रुप आहे जेको मूंखे सालनि खां हिकु ब्लैकमेल कंदो थो अचे, लाड़काणे जो ग्रुप आहे, जेको अॻु में इल्ज़ाम लॻायूं उहे बि तव्हां ॾिठा हूंदा सोशल मीडिया ते। मूं चैनलनि ते दाऊं कंदो रहियो आहियां, बार बार दाऊं कंदो रहियो आहियां, मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे। मूंखे हद खां वधीक मूंखे डिस्टर्ब कयो आहे। मां हींअर उन पोज़ीशन ते अची वियो आहियां। 2 फ़ैसिला रखिया अथऊं, या पाण खे मारींदुसि, ख़ुदकशी कंदुसि, या बाग़ी थींदुसि। जे बाग़ी थियुसि त पोइ उन जो पोइ मूंखे धाड़ियल चयो न वञे। पोइ जेको बि किरदारु अदा कयो माना पंहिंजी इज़त गैरत खां मथे कुझु बि न आहे, या ख़ुदकशी कंदुसि। भाउ मां कादर साहब इज़तदार इंसान आहे। मुंहिंजो रोज़ रोज़ इल्ज़ाम, रोज़ रोज़ मुंहिंजे मथां इहे नाजायज़ियूं एतिरियूं बर्दाश्त कंदुसि। यार मां हिकु आर्टिस्ट इंसान आहियां, मुंहिंजे सीने में एॾी वॾी दिलि न आहे कि मां रोज़ रोज़ पंहिंजी बर्दाश्त कयां। मां हाणे हारे चुको आहियां, हाणे मां थकिजी पियो आहियां, मूंखां ॿियो को फ़ैसिलो नथो थी सघे हाणे। अच्छा, त जेका तव्हांजी पहिरीं घरवारी जेका आहे, जंहिंजे नाले सां ही चवे पई त चांडियाणी आहे, ऐं उन जेका टी तव्हांजी घरवारी
छा तव्हांजी टी शादी बि थियल आहे? न मुंहिंजी ॿ शादी थियल आहिनि, हिन खां पोइ बि शादी मूं कई, हिनखे तलाक ॾेई। अच्छा, तव्हांजूं शादियूं ॿ थियल आहिनि, हींअर तव्हां पंहिंजी पहिरीं घर वारे सां रहो? बिल्कुलु ॿिन्ही घर में मुंहिंजा बच्चा आहिनि, भई मुंहिंजी ख़ानदानी आहे चैंगिन में आहे। उहो असिस्टेंट कमिश्नर आहे शहनाज सिमरो, सुठी फैमिली मां मुंहिंजी शादी थियल आहे जी। उन्हीं जी धीउ आहे असिस्टेंट कमिश्नर आहे शहनाज सिमरो, ख़ैरपुर में टेंगड़ा मशहूरु माण्हू आहे जी। हिकिड़ी मुंहिंजी धीउ आहे जेका मुंहिंजे घर में आहे। मुंहिंजी सुठी फैमिली आहे, मुंहिंजी इज़तदार फैमिली आहे। हिन वक़्तु मूंखे बदनाम थियो आहे कंहिं माण्हुनि खे ग्रुप सां मिली फिली करे। अच्छा भला साहब, पोइ तव्हां हिन जे ख़िलाफ़ का कार्रवाई जो नथा सोचो या तव्हांजे अॻियां न्याणी अची थी वञे? मुंहिंजी अॻियां न्याणी आहे, मां न्याणी जी वक़्तु ते आणी। तव्हां चओ त मां हींअर बि उन न्याणी सां ॻाल्हाईंदुमि, तव्हां वरी दुनिया मां त एतमाद न करे मां वीडियो स्क्रीन ते उहा न्याणी आणींदुसि। मां मजबूर थी आणींदुसि न्याणी खे, न त मुंहिंजे बच्चनि मुंहिंजी औलाद करे पर्दो हटाए करे खिड़की बि न अची वेंदी। अच्छा, उन जो मौक़ो बि तव्हांजे साम्हूं आणींदुसि त उहा पंहिंजी माउ जे किरदारनि जे बारे में तव्हांखे ॿुधाए सघे थी। अच्छा मौलाई साहब, हुन कुझु असांखे तस्वीरूं सेंड कयूं त हीअ मुंहिंजी धीउ आहे जेका हींअर हॉस्पिटल में मौजूदु आहे, त छा तव्हांजी हींअर जेका न्याणी आहे उहा तंदुरुस्त आहे? बिल्कुलु सेहतमंद आहे। उहा न्याणी मुंहिंजी रमज़ान शरीफ़ में रोज़ो रखे, जंहिंजो ब्लड प्रेशर लो थी वियो ऐं हुनखे मां हॉस्पिटल कयो। उहे तस्वीरूं जेके आहिनि उहे हुन उतां कयूं आहिनि। इहे कूड़ रोज़ दरवाज़ो फ्लैट खड़काए, फ्लैट मुंहिंजी बचड़नि खे डिस्टर्ब करणु, मुंहिंजी वॾी घरारी खे डिस्टर्ब करणु, मुंहिंजो नंढो रमीज़ आहे उनखे इल्ज़ाम हणणु, उनखे तशदुद करणु। रोज़ अचे 10-20 हज़ार रुपया वठी वरी हली वञे गोड़ कयूं दरवाज़े ते पई धीउ, उहा बि न्याणी ॾींदी अथसि। ज़ाहिर आहे हुनखे भई तलाक आहे, हुन सां मुंहिंजो को रिश्तो न आहे, त मां हुन सां छो ॻाल्हायां। अच्छा, पंहिंजी न्याणी कॾहिं हुनखे सम्झाइण जी कोशिशि न कई त अमा तव्हां बाबा सां ईअं न कयो? न्याणी हुनजी एतिरी हद ताईं वई आहे जो उहा न्याणी मतिलबु बाक़ाइदे ख़ुदकशी लाइ तयारु थींदी आहे हिन जे किरदार ॾिसी। अच्छा भला साहब, इन खां अॻु में बि तव्हांजो कोई स्टेटमेंट आयो त मूंखे तंग कयो थो वञे, त छा हिकिड़ो ई ग्रुप आहे जेके माण्हू पहिरियां कॾहिं कहिड़े किरदार सां हर रूप में अचनि था मूंखे ब्लैकमेल करणु। कॾहिं का औरत को ॻोठ जो माण्हू खणी वञे, ममताज़ जी थी वेणो, ममताज़ मोलाई आहे, बसि इहे का मसइलो ॻोठ में जहिड़ो थिए, बनी ॿारे ते डांडनि ते विढ़नि में मुंहिंजो एफ आर में नालो। मूंसां माना ज़ुल्म थिया आहिनि, इंतिहा ज़ुल्म थिया आहिनि। कादर साहब मुंहिंजे हिन आवाज़ खे क़यादत ताईं पहुचायो, ख़ुदा जे आवाज़ खे क़यादत ताईं पहुचायो। मां बेकसूर आहियां, मां पंहिंजो सचाई जो सबूत हर सबूत ॾियण लाइ तयारु आहियां। मुंहिंजे हिकिड़े बि लफ़्ज़ में का ग़लति मिस्टेक हुजे, जेको मूं ॻाल्हाए चुको आहियां हींअर तव्हां सां, का ग़लति हुजे, बयानी हुजे, मां सज़ावार आहियां। अच्छा मौलाई साहब, तव्हां इहो सम्झो था त इन औरत सां तव्हांजी जेका शादी हुई उहा तव्हांजी ज़िंदगी जी वॾी ग़लती हुई? तमामु ग़लती हुई, तमामु ग़लती हुई। उहो मुंहिंजो बचपनो हुयो ऐं मेच्योर न हुउसि मां, ऐं मूंखां हिकिड़ी अज़ीम ग़लती थी वई। त इहो ई ख़ानदान आहे। तव्हांखे इहा हिकिड़ी ॻाल्हि जी तव्हांखे ॿुधायां मां, इहा मास्टर मंज़ूर जी साली आहे। इहो अहिड़े क़िस्म जो ख़ानदान आहे, उन शख़्स खे बि ईअं ई टार्चर करे ख़ुदकशी ते इन्हनि जे ख़ानदान मजबूर कयो। पर मौलाई साहब, ईंदड़ आहिनि उहे मौजूदु आहिनि। तव्हां चंद ग्रुपनि जे करे जेकॾहिं पंहिंजो पाण खे परेशान कंदो, तव्हांजा चाहींदड़ त इलाही आहिनि, तव्हां कुझु माण्हुनि जे करे तव्हां चओ था त बाग़ी थींदो, ख़ुदकशी कंदो, पोइ तव्हांजे चाहींदड़नि जो या तव्हांजी जेका ॿी फैमिली आहे हुनजो छा थींदो? बसि उहो परे नसीब खे चए। मां मूंखां हाणे तोखे सुलत करण लाइ मां राग बि ख़तमु कंदुसि, ॻाइण बि ख़तमु कंदुमि, बसि मूं वटि का बि हाणे वाह न आहे। शायदि मां हिकु ग़रीब ज़रूरु आहियां, पर बलोच मां इज़तदार इंसान आहियां। मां पंहिंजी इज़त ते एतिरा दाग़ लॻाए चुको आहियां हींअर ताईं बेदो बेख़ता, जेके हाणे मां थकिजी पियो आहियां बिल्कुलु। साहिबु, हक़ ऐं सच जी हमेशह फतह थींदी आहे। तव्हां सच में बि जेके नाजाइज़ियूं थियूं, मूं कोर्टुनि में पंहिंजा सबूत आहिनि। अल्लाह जे करम सां जज साहिबान कोर्टुनि मूंखे इज़त ॾेई मूंखे बरी कयो। उहो बि कूड़ा इल्ज़ाम मुंहिंजे मथां कोन रहिया, उहे बि उते बि मां पंहिंजा सबूत आहिनि। हीउ बि सबूत, हर सबूत मां ॾियण लाइ तयारु आहियां। मुंहिंजो हिकिड़ी बि लफ़्ज़ ग़लति हुजे, मां सज़ावार आहियां। बाक़ी फुल ड्रामो मुंहिंजे लाइ रचायो वियो आहे। कुझु ॾींहं पहिरियां मूंखां डिमांड कई वई, असांखे पैसा ॾे, या को फ्लैट ॾे, या प्लाट ॾे, या एतिरा पैसा ॾे, अगरि तुंहिंजी छोकिरी खे न त असांखे वठी वेंदो। छोकिरी मुंहिंजी तव्हांखे छो ॾियां? उहे उन टाइम खां पोइ मां हुनखे जॾहिं जवाबु ॾिनो त हीउ मुंहिंजे लाइ प्रोगंटा हिननि शुरू करे ॾिनी। माना मूंखे रोज़ रोज़ ब्लैकमेलिंग। मुंहिंजी हथ जी कमाई आहे, मुंहिंजी पघर जी कमाई आहे। मूं कॾहिं बि कुझु धाड़ो फुर करे कोन कमायो आहे। मूं अवामनि जी भीड़ुनि मां वञी रुपयो करे कमाए पंहिंजे बचड़नि जी छता मूं वटि
बट एॾी बि मिल्कियत कोन्हे जो जेका माण्हू मूंखे सम्झनि था। मुंहिंजी छत आहे, मुंहिंजी सुठी अछो लटो आहे, अछो कपिड़ो आहे, ॿारनि खे सुठे स्कूल में पढ़ाईंदो आहियां, बस पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी लाइफ में ख़ुशि आहियां मां। मूंखे जीअण ॾिनो वञे, ख़ुदा जे वास्ते मूंखे जीअण ॾिनो वञे। अच्छा मौलाना साहब, हिते किथे ईअं त न आहे त औरत ऐं मर्द जे मामले में औरत खे हमेशह सम्झो वेंदो आहे त शायदि विक्टिम आहे? असूल ईअं रहियो आहे असांजी सिंध में। सिर्फ़ु इहो ॾिठो वेंदो आहे औरत खे, माना मर्द खे ॾिठो ई न वेंदो आहे, सिर्फ़ु हिकिड़ी साइड औरत ॾिसंदा आहिनि, बसि सोचंदा आहिनि इहा मज़लूम बि आहे, इहा ईअं सभु कुझु कयो, ईअं ही कयो, ही ग़लति आहे, ही ग़लति आहे। कॾहिं ॿी साइड बि ॿुधी वञे, कॾहिं ॿिए खे बि ॿुधो वञे। अच्छा, इन मामले खां पोइ तव्हांजी साथ केतिरी मुतासिर थी आहे ऐं तव्हां केतिरे हद ताईं डिस्टर्ब थिया आहियो? सॼी राति तव्हांखे परेशानी एतिरी थी हुजे? मां डिप्रेशन जो मरीज़ थी वियो आहियां। मूंसां मुंहिंजा ॿार ॾींहुं राति आहे, मां निंड न कई आहे। मां जाॻंदो रहियो आहियां, क़ुरान शरीफ़ जी तिलावत कंदो रहियो आहियां, नमाज़ पढ़ंदो रहियो आहियां, अलाह खे दान ॾींदो रहियो आहियां, बसि। मौलाना साहब, पूरी सिंध तव्हांखे चाहे थी ऐं हींअर बि सभु जा सभु तव्हांखे ॿुधनि था, खोड़ सारा तव्हांजा प्रस्तार आहिनि। मां थो सम्झां त जलाल चांडियो खां पोइ तव्हां सिंध जा वाहिद फनकार आहियो जो इलाही तव्हां मक़बूलियत माणी आहे, अलाह साईं तव्हांजी इज़त कई आहे ऐं ख़ुदा इज़त ॾियण वारो आहे। मां सम्झां थो जेका तव्हां गायकी छॾण वारी जेको तव्हांजो फ़ैसिलो आहे, इहो बि तव्हांखे वापसि वठणु घुरिजे। ऐं जेका बग़ावत जी ॻाल्हि कयो था या जेका धाड़ेल थियण जी ॻाल्हि कयो था, मां सम्झां थो त इहा तव्हांजे लाइ या सिंध जे लाइ मुस्तबत क़दम न हूंदो। बिल्कुलु मां तव्हां मुतफ़िक़ आहियां, पर मुंहिंजे लाइ कुझु त इंसाफ़। मूंखे एतिरा चाइण वारा घर में वेही मुंहिंजा गाना ॿुधनि, मुंहिंजे लाइ को बहिबाज़ी न ॾियनि, मुंहिंजे लाइ उथनि न, त मूंखे चाहण वारा मूंखे छा करे ॾींदा? उहे प्यार करण वारा मुंहिंजे कहिड़े कम जा थिया? तव्हां जहिड़ा कानूनदार इंसान, तव्हां जहिड़ा हक़ सच जा साथ, तव्हां मुंहिंजो दुख हुजे करे इक़दार ते पुॼाए हिन औरत ते एफआईआर कटाए हिनखे दारुल अमान में वञे। सुभाणे हिनखे केरु माण्हू क़त्ल करे, सुभाणे इहो बि करे सघनि था, सुभाणे हिन को क़त्ल करे मुंहिंजी किची में इहा ड्रामो विझी सघनि था।